वियासीं त असांजी वीज़ा अची वई ऐं वीज़ा जेको आहे अची वई त उहो आहे वॾी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि हुई ऐं जॾहिं हिन मुल्क मां हिंदुस्तान जी धरतीअ ते मां क़दम रखियो त तब यकीन न पियो चए त छा हिंदुस्तान मां अची वियूं पोइ इन हवाले सां जॾहिं असां वॾो वॾो शहर आहे दिल्ली तारीख़ी शहर आहे उन तमामु वॾो शहर आहे ऐं हिंदुस्तान जो सो गादी चौंद रहियो आहे वॾा तारीख़ी मक़ामात हुया ऐं वरी जॾहिं हुन खां पोइ नेपाल वञणु थियो ऐं ईरान बि जेको आहे वञणु थियो सऊदी उमरा करणु जेको आहे पंहिंजे अमल सां गॾु उमिरो करे आयुसि ऐं वरी जॾहिं हिन दुनिया में आयासीं किताब वारीअ में त इन में सोशल जेका उन तौर ते जीअं साईं ज़िक्र कयो त 69 में जॾहिं बि अहिड़ो को सोशल प्रोग्राम थींदो त पाण अॻु हूंदा हुआसीं चाहे उहो पंहिंजो सियासी हुजे समाजी हुजे या मज़हबी हुजे शायदि दोस्तनि खे ख़बर हूंदी त ईद मिलादुन नबी जे मौक़े ते हिकु ॾींहुं अॻु में पूरे ॻोठ जी नौजवाननि खे वठी ॿुहारी ॾेई सफ़ाई कंदा हुआसीं आका जी आमद आहे ऐं सुभाणे हीअं की ॻोठ जी सफ़ाई करणी आहे माण्हू असांखां पुछंदा हुआ सवाल केरु थो अचे सवाल पुछंदा केरु थो अचे उनखे चवंदासीं आका जी आमद आहे सुभाणे हुननि खे इहा सम्झ में ईंदी त हीअ सफ़ाई थींदी कंहिंजे लाइ बि थिए सो असां इहे एक्टिविटियूं हूंदियूं पर इन्हनि में अॼु मां पंहिंजे उन प्री प्यारे खे ज़रूरु यादि कंदुमि जेको मूंखे हिमथाईंदो हो मुंहिंजे गाइड कंदो हो उहो असांजे मरहूम इक़बाल अहमद लाखिया जेको जॾहिं मां काॾे सफ़र ते वेंदो हुउमि न मूंखां हिकु सुवालु पुछी हिकु घड़ी मूंखां पुछंदो ॼण ईअं सम्झंदो त इल्ताफ़ शेख वांगुरु जीअं सफ़रनामो न पढ़ूं था ऐं उहो घुमे थो साईं ईअं मूंखां कंप्लीट जेका हाल वठंदो हो साईं इक़बाल अहमद लाखिया वरी अञा मां पंहिंजे ॿिए प्री प्यारे सां जंहिं सां मुंहिंजो क्लास थियलु हो पर मुंहिंजो ईअं सम्झंदो हुन सां मां त छा पर इहे सॼो ॻोठ जो सम्झो नीह जो नातो हुयो उहो हुयो सैयद ज़फ़र अली शाह जेको असां खां हिन वक़्त में नथो विसरी सघे उहो न ॻोठ जी तमामु घणी अज़ीम शख़्सियत हुई जॾहिं किताब में वरी जॾहिं मां लिखणु जेको शुरू कयो लॉकडाउन जॾहिं थियो त मां सोचियो त असां त ज़िंदगी में कुझु कयो ई न आहे ठीकु आहे घुमण फिरण में थिया या हिन खां चके वरी इहो पंहिंजो मां हिकिड़ो यूट्यूब चैनल ठाहियो उन ते बि जेको कमकार शुरू कयो त मां चयो त असां त कुझु मूं त कुझु कयो ई न आहे हीअ त काश कान्हे पोइ जॾहिं आउं हिते आयुसि साईं प्रोफेसर उबैदुल्ला लाखियर ऐं ॿिया जेके हिते सॼण साथी आहिनि उनजी जॾहिं मां सोबत में आयुमि त मूंखे पाण जागृता पैदा थी त मां त कुझु न कयो पोइ कलम खयो पंहिंजे ज़िंदगीअ खे जॾहिं खां पंहिंजो शऊर आयो आहे छा ॾिठो आहे पोइ इहो पंहिंजी कलम बंदी आहे भई जेका कुझु लिखियो जंहिंमें आउं पंहिंजी ज़िंदगी नंढपिण वॾपिण सफ़र सियासी समाजी दोस्त ॾुख सुख उन वक़्तु जॾहिं मां लिखणु शुरू कयो त उन खां पोइ मां त महिल मां कॾहिं गुज़रियो ई कोन हुउसि मुंहिंजो वॾे में जेके हिन में गाइड कयो आहे उहो मूंखे अहमद रज़ा आगरे कयो आहे अहमद रज़ा आगरे जो मां निहायत शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे लिखण जी हिकिड़ी हिमत पैदा कई ऐं हिकिड़ो तरीक़ो जेको आहे ॾिनो ऐं उन खां पोइ मां शुक्रगुज़ार आहियां अज़हर आदर्श सोलंकीअ जो जंहिं उनखे सही लाइनुनि में उनखे प्रूफ करे कंपोज़िंग करे उनखे बि जेको आहे कयो आउं त कॾहिं हिन कोन गुज़रियो हुउसि पर जॾहिं किताब जो पब्लिश थियण लाइ वियो त मूंखे इहो ई इंतज़ारु हो त कॾहिं थो अचे मां जॾहिं बि वठि ईंदो आहे दोस्तनि सां ज़िक्र कंदो आहे त चवंदो साईं किताब त मां चयो हुनखे मां छा चवां वारा बसि जल्दी अचण वारो आहे पोइ किताब जॾहिं मुंहिंजो पब्लिश थी ऐं यकीन कयो जॾहिं मुंहिंजे हथनि में पहुतो त मां इहो सोचियो त भले ज़िंदगी करे गुज़री वई वॾा थियासीं शादियूं कईसीं औलाद थिया नौकरियूं कईसीं पर जेकॾहिं ज़िंदगी में वॾे में वॾो जेकॾहिं कारनामो सर अंजाम ॾिनो आहे ऐं जेकॾहिं कुझु मां कामयाबी हासिलु कई आहे त अॼु मां पंहिंजे किताब जी सूरत में कामयाबी हासिलु कई त मूंखे ईअं ई मां चवंदुमि त मुंहिंजे लाइ जो हिकिड़ो नओं जनम आहे ऐं मुंहिंजे लाइ निहायत ई ईद खां वधीक यानी नए जनम खे ईअं सम्झो त अॼु जेकॾहिं हीअ तव्हां जेकॾहिं मुंहिंजा गॾिया आहियो मुंहिंजे लाइ त शायदि इहा मुंहिंजी छठी आहे अवां जेके
दोस्त जो निहायत शुक्रगुज़ार आहियां काफ़ी टाइम थी वियो आहे इंशाअल्लाह ताला मेरा साईं बिल्कुलु हिकिड़ी सजेशन ॾिनी ऐं वाक़ई मुंहिंजे ज़हन में बि ॻाल्हि कोन आई वाक़ई मां करे प्रोग्राम रखां इहा ई दोस्त रखनि शायदि अञा वधीक दोस्त हुजनि इंशाअल्लाह ताला ॻोठ प्रोग्राम ज़रूरु रखो अवांजे अचण जी वरी घणी महिरबानी जोर गुज़री वियो डॉक्टर रतन शाही वियो इसाक राही वियो खोड़ साहब जॾहिं शमदुल बुलबुल ख़ाल पैदा थियो यकीनन ॿेहर मायूसी जी तरफ़ वञे पई पर पोइ बुखारी ते तमामु में तहरीक मौजूदु आहे तरक़ीअ जी तारीख़ मौजूदु आहे जिते आरज़ू आहे उते जुस्तजू आहे जिते ज़माने जी तस्दीक मौजूदु आहे उते अनवर कांधड़े जो जनमु थियो आज़ाद अनवर कांधड़ो सिंधवी संगत जो मरकज़ी रहनुमा अचे हिन महिल आज़ाद लिखणु ज़िंदगी कीअं छॾिजे लिखणु बंदगी कीअं छॾिजे ॾुखे खां ॾुखियो इश्क पथरनि जो आहे रखी दोस्ती असांजे प्यारे दोस्त मसूद मंगीअ जे किताब मुशाहिदो मंगी मसूद जो जी मुहूर्त वारी तक़रीब में स्टेज ते वेठल मुंहिंजा मानाइता साथी लंगर चना जवाहर आज़ाद मोदी साईं लाखर साहब मसूद साईं बिरला इलाइक़ो ऐं असांजो प्यारो आफ्ताब ऐं ॿिया दोस्त साथियो जी सघे वक़्तु तमामु गुज़री चुको आहे ऐं काफ़ी दोस्त हिन किताब जे हवाले सां या मसूद जे ज़ाती दोस्ती उनजे ज़िंदगी जे सफ़र जे हवाले सां काफ़ी कराइतियूं ॻाल्हियूं कयूं ऐं कुझु एतिराज़ ॿुधण में आया ज़रूरु जॾहिं हिकिड़ो किताबु छपिजे थो त लिखंदड़ खे बि इहो अहसासु हुजणु खपे त उहो अकुले कुल न आहे अकेलो अकुले कुल न आहे उन में ख़ामियूं खोटियूं बि हूंदियूं ऐं मूं पढ़ियो मां हिन राय जो क़ाइल आहियां त जॾहिं बि कंहिं किताब जी महूरत थिए त उन ते को तनक़ीदी तबसरो न हुजे पर हिते वरी उन रिवायत खे टोड़ियो वियो ऐं कुझु दोस्तनि उन ते एतिराज़ बि कया ऐं एतिराज़ उन्हनि बि कया जॾहिं हिन किताब खे पढ़ियो उन्हनि जी नज़रदारीअ मां गुज़रियो ऐं उन वक़्तु उहे उन जी इस्लाह न करे सघिया त हिन में हीअं हुजणु खपे हिते हीअं हुजणु खपे सो मां सम्झां थो मां बि हिन ते हिकु ॿ राय ॾींदुसि ज़रूरु पोइ मां सम्झां थो त जेकॾहिं हिन में कंहिं किताब में के ॻाल्हियूं रहिजी वियूं मसइलन हिन किताब ने सफ़रनामनि जो घणो ज़िक्र आहे त उनखे वधीक अदबी रस ऐं चस ॾियण खां जेकॾहिं मसूद रहिजी वियो आहे त उन में मसूद हाणे पहिरियों हीअ किताबु लिखियो ऐं लेख लिखियो उनजो किताबु छपियो पर उन जा ज़िम्मेवार जेके आहिनि किताबु ॾिसंदड़ उन जा कंपाज़ेटर उन ते नज़रसानी कंदड़ प्रूफ ॾिसंदड़ उहे समूरा माण्हू आहिनि जन उनखे उन वक़्तु राय न ॾिनी हिन किताब में हीअ खोट आहे मसइलनि तव्हां ॾिसंदो किताब खे पढ़ंदो असां वटि शादियूं थींदियूं हीअ किताब जी महूरत बि हुनजे इन यादगार तक़रीब वांगुरु आहे शादियूं थींदियूं आहिनि घोटु भली काणो हुजे कारो हुजे कलर जो सांवरो हुजे पर जेकॾहिं उन जूं भेणूं सोटियूं मासातियूं सेरा ॻाईंदियूं त उनखे कॾहिं बि उनजे एब जोईअ जो ज़िक्र न आहे ऐं हीअ किताब जी महूरत बि ईअं आहे त तव्हां उन किताब जी महूरत में इन क़िस्म जूं ॻाल्हियूं न थियणु खपनि हा मसूद जॾहिं किताब जी का अभ्यासी वेहक रखे त पोइ तव्हां असां सभिनी खे हक़ आहे त असां उनजी लाख लायूं ऐं उन में जेके बि कमियूं कोन्ह आहिनि उनजो ज़िक्र कजे पर उन रिवायत खे वरी पढ़ंदड़नि माना जन किताब ॾिठो आहे जीअं आदर्श ज़िक्र कयो त मुंहिंजो इहो हुन वक़्तु तूं चई सघीसि पियो उबैदुल्लाह साहिबु किताब जो मुआब लिखियो
मसूद ऐं उबैदुल्लाह साहब जी उमिरि तालीम में फ़र्क़ु आहे। हुन लिखियो त एजाज़ जतोई हिकिड़े सुफ़े ते लिखे थो त एजाज़ जतोई मेयर मां MP चूंडियो। मां सम्झां थो पूरे दौर में सियासी ज़िंदगी में एजाज़ जतोई कॾहिं MP रहियो ई कोन्हे। त इहो मंगी साहिब जी ग़लती घटि, पर जन लिखियो किताब ते महाग लिखियो त लाज़मी आहे पढ़णो पए थो न किताब तव्हांखे। मां हिते हीउ पहिरियों मौक़ो मिलियो मूंखे हिते अचण जो। हिकिड़ी शिकायत मसूद खां मां कंदुसि। असांजो 30 सालनि खां तालुक़ु रहियो आहे ऐं मां बि हिते माना हादसाती तौरु आयुसि। उहो ईअं त हिन प्रोग्राम जे लाइ हुननि खे डाइस खपे पई। असां कल्ह वेठा हुआसीं, महज़ून साहिब जी वरसी हुई ऐं शाम जो जीअं ख़बरुनि जो ठाहिण जो टाइम प्रोग्राम ख़तमु थियो 4 साढे 4 वॻे त मंगी साहिबु आयो मूंखे चई त असांखे डाइस खपे। डाइस मां चयो हा आहे, पर असां वटि अथव हीअ पखे वारी उहो न आहे जेका चई पोइ यार कमु हली मुंहिंजो असां प्रोग्राम कंदा आहियूं त अजरक रखी हुनखे पोइ ॿुधाईं त हीउ प्रोग्राम आहे, सुभाणे तव्हां अचिजो सही। अच्छा, न किताब मूंखे ॾिनई न को थियो। मां चयो हाणे हिते असांजे भरिसां प्रोग्राम थिए थो ऐं मंगी साहिब सां असांजी पुराणी दोस्ती आहे, 30 सालनि जो हिकिड़ो तालुक़ु आहे, उहो हुनखे यादि हुजे न हुजे। सो इहे हाणे ॾिसो न, मां पढ़ियो त मूंखे इहा ॻाल्हि नज़र आई त मूं हिते वधारो कई। एजाज़ जो कोई कॾहिं कोन्हे को हितां चूंडियो हिन दौर में कारी शफ़ी कमु आहे सर या हुनजी ॾिसो न, हू नओं लिखंदड़ आहे। हुन खां अॻे किताब कोन लिखिया आहिनि, के मज़मून कोन लिखिया आहिनि। उहो न लिखण जो सबबु इहो आहे त हुन में उहा जेका रस चस आहे, जीअं मूं सवेर ज़िक्र कयो, उहो तव्हांखे घटि नज़र ईंदो ऐं हिनखे तव्हां आत्मकथा नथा चई सघो। हीअ मसूद मंगीअ जी डायरीअ जा वर्क आहिनि ऐं डायरी रिवायती तौर खोड़ सारा माण्हू जेके न लिखंदड़ हूंदा आहिनि उहे बि लिखंदा आहिनि ऐं पंहिंजी यादगिरियूं हुन में लिखंदा वेंदा आहिनि त छा कयो या केरु दोस्त आया या किथे किथे सफ़र कयो। हिन में जेकॾहिं इहा डायरी में मां न हुजे हा ऐं हीअ आत्मकथा हुजे हा त हुन में तव्हांखे हिन खां घणो मवाद मिले हा। घणो क्रिकेट जो हिन में ज़िक्र करे थो ऐं क्रिकेट जी दुनिया में नयूं नयूं शयूं कहिड़ियूं थियनि थियूं उन तबसरे खां मसूद पासे ते रहियो आहे। अच्छा, साईं GM सेठ सां मुलाक़ात जो हिकिड़े हंधि ज़िक्र करे थो ऐं उहो 56 सुफ़े ते थियल आहे। साईं जी हस्ब दस्तूर या रिवायत या आदत हुई त उहो जंहिं माण्हू सां मिलंदो हो, नए माण्हू सां, त उन खां पंहिंजो नालो, वालिद जो नालो, ॾाॾे जो नालो, ॻोठ ऐं पोइ साईं वरी उन इलाइक़े जे माण्हुनि जो ज़िक्र कयो त ही माण्हू। पर उन मुलाक़ात खे बि सफ़ा मुख़्तसिर करे छॾियो। हिकिड़े सदीअ जे माण्हूअ सां मुलाक़ात कजे थी, हुन में हुनजा ख़्याल जेके तव्हां सां कहिड़ो ज़िक्र सभु नौजवान हो, साईं नौजवाननि जो लीडर हुयो ऐं उन्हनि जी गाइडलाइंस कंदो हुन वक़्तु, त उन पासे हुनजो ध्यानु न वियो। ईअं जॾहिं हिकिड़े सुफ़े ते हू लिखे थो, इब्राहिम सुमरो साहिबु सिहत जो सेक्रेटरी आहे, उनजे भाउ जी चिठी मसूद खणी वञे थो। इब्राहिम सुमरो छा करे ऐं उहा अध में ॻाल्हि रहिजी थी वई। बाबा पोइ असांखे माना पढ़ण जे लाइ मिले त इब्राहिम पंहिंजे भाउ खे केतिरो रिस्पॉन्स ॾिनो। नौकिरियूं इन दौर में सिफ़ारिश मेरिट जी लताड़ थींदी ऐं हू इंटरव्यू ॾेई आयो, हुनखे उमेदु हुई त मां इंटरव्यू त सुठो ॾिनो आहे, पर जेसिताईं तव्हांखे का सिफ़ारिश न आहे त इन दौर में जंहिं दौर में मसूद जी नौकिरी मिली, इन दौर में सिफ़ारिश जो कल्चर हुयो। उहा ॻाल्हि उते अध में रहिजी वञे थी त हू चवे थो त पढ़ण खां पोइ अचिजो ऐं पोइ छा थियो उहो असांखे पढ़ण जे लाइ वरी इन में न मिलियो। उहा ॻाल्हि उते ई दंग रहिजे थी 70 सुफ़े ते। ईअं जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त हू मेयर जे अदबी लॾे जो ज़िक्र करे किताब में, पर नाला वरी लिखे थो क्रिकेटरनि ऐं म्यूज़िकल जे पंहिंजे दोस्तनि जा। बाबा अदबी लॾो शाइरनि अदीबनि जो ज़िक्र हुजणु खपे।
या प्रोग्रामनि जो ज़िक्र करे थो त मेयर में अदबी प्रोग्राम त मसइलो खे मां यादि ॾियारां त असां तव्हांजी घणी मुलाक़ात कॾहिं कॾहिं सूबे मंगसी में प्रोग्रामनि में थी सूबे मंगसी में साईं अब्दुल मंगसी साहिब जी सेक्रेटरीशिप या ॿिया जेके दोस्त रहिया मिसाली प्रोग्राम थींदा असां मेहर में मां पाण ज़ाती तौर इहा चई सघां थो त असां अब्द साहब वारनि जे प्रोग्रामनि में शिरकत खां पोइ उन्हनि सां साड़ कंदे न पर उन्हनि सां रीस कई त हीअं असां बि प्रोग्राम करे सघूं था केॾा वॾा शानदार ऐं यादगार प्रोग्राम थींदा मिसाली त उन्हनि जो ज़िक्र न कयो आहे ऐं हू करे थो प्रोफेसर साहिब जी ऑफिस में जेका हिकिड़ी NGO जी ऑफिस आहे उन में 10-15 माण्हू वेहंदा उनखे तव्हां अदबी न ॿेड़ा पुछी सघो था न प्रोग्राम हिकिड़ी गॾिजाणी थिए थी 10-12 माण्हू वेहनि था उहे हिक ॿिए खे शेर ॿुधाइनि था पर सिंधी अदबी संघ जे प्रोग्रामनि में मसूद केतिरा दफ़ा आयो आहे उनजो ज़िक्र नथो करे ईअं खोड़ सारियूं ॻाल्हियूं पर हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त हिकिड़ी ॻाल्हि जेका मसूद मंगी कई आहे घटि माण्हुनि में इहा फज़ीलत आहे मंगी साहिबु असांजे हिकिड़े इलाइक़े जो माण्हू तमामु मिस्किन माण्हू उनखे पढ़ाइनि ॿियनि माण्हू तालीम उहो वेंदे यूनिवर्सिटीअ ताईं उनजो ख़र्चु ॿियनि माण्हुनि कयो हू कंहिं वॾे उहिदे ते पहुतो अॼुकल्ह हू करोड़पति आहे उहा ॿी ॻाल्हि आहे त संदसि ॿाहिरि तव्हांखे वीचारा मज़दूरी कंदे मिलंदा पकोड़ा पपाईंदे मिलंदा कॾहिं बि पंहिंजे उन ग़रीबी मिसकिनी हाल जो ज़िक्र हुनजी ज़बान ते तव्हां न ॿुधंदो ऐं हू उन पोइ ज़िंदगीअ जे हिसे खे पंहिंजे लाइ ॼण त ऐब सम्झंदो आहे पर मसूद मंगीअ में इहा ज़रूरत आहे इहा इख़लाक़ियात जो हुन मुज़ाहिरो कयो आहे त पंहिंजे उन ग़रीबी मिसकिनी हाल नौकिरीअ जो ऑर्डर मिले थो ऐं फोटो स्टेट जे लाइ खीसे में पैसा कोन्हनि खे ऐं हू कीअं उन वक़्तु हुनजी कैफ़ियत हूंदी उन सॼी कैफ़ियत जो हुन ज़िक्र या पंहिंजी मिसकिनी हाल जो ज़िक्र ॾाढे सुहिणे अंदाज़ सां हुनखे कयो आहे एतिरी माण्हू में ज़रूरत हुजणु खपे त पंहिंजी ज़िंदगीअ जा जेके इहे लम्हा आहिनि सभु माण्हू को अमीर ॼमंदे न आहिनि असां त जंहिं गिलास सां वास्तो रखूं था मिसकिनी हाल रहियो आहे ऐं तव्हां असांजा जेके ॿार आहिनि जेतिरी ख़र्ची खपाइनि था रोज़ु स्कूल वेंदे मसइलो त असां जंहिं दौर में पढ़िया हूंदासीं त उन दौर में असांखे ईअं वालदेन पैसा कोन ॾींदा एतिरा जेतिरा अॼुकल्ह जे दौर जा ॿार रोज़ानो ख़र्ची में खपाइनि था मसूद हीअ किताबु लिखियो आहे पंहिंजी जेका डायरी आहे उनखे चाहे हा त अञा बि वधाए सघे पियो नओं ॻोठु ख़ुदि जेको आहे उहो असांजे लाइ कई उते दास्तान आहिनि कई ॻाल्हियूं हुनजी ज़िंदगीअ जो हिसो पंहिंजे ॻोठ में रहियो आहे धाड़ेल कल्चर वॾेरनि जूं दादागिरियूं ऐं पोइ आस्ते आस्ते उनजो जुमूद जेको आहे टुटो आहे जीअं फ़क़ीमनि ॻाल्हि कई त जेको नओं नसुल असांजो पढ़ियो लिखियो उन्हनि अॻिते अची हिकिड़ी तब्दीलीअ जे लाइ किरदारु अदा कयो आहे उन शयुनि खे खणणु खपे तव्हां जीअं पंहिंजे उस्तादनि जो ज़िक्र कयो हीउ पहिरियों किताबु आहे तव्हांजो उस्तादनि जो ज़िक्र कयो जेकॾहिं उन्हनि ते के ॿ चारि सुफ़ा उन्हनि जी ज़िंदगी उन वक़्त जी पढ़ाई उन ते लिखियो आहे त हीउ जेको असांजो नओं नसुलु आहे उन्हनि जे लाइ हीअ किताबु वधीक सुहिणो ऐं ख़ूबसूरत हुजे या उन्हनि जी ॼाण में इज़ाफ़ो थिए या ख़ुदि नए ॻोठ जी तारीख़ ते मसूद हिकिड़ो मज़मून तव्हांखे लिखणु खपे त इहो ॻोठ ते नालो कीअं पियो ऐं पहिरियों दौर बुज़ुर्ग वटि जेका माण्हुनि जी आमद थी आहे हिकिड़ो दौरु हुयो शाह बनी सुल्तान ते ईअं रश हूंदी पोयों दौरु जेको आयो मखदूम सैदी साणी उन में आयो उहो सॼो जेको माहौल रहियो आहे असां ॾिसो असां ॿुधसि उते ई ॻाल्हि कंदासीं पर तव्हां त उन दौर जा अखियुनि ॾिठा शाहिद आहियो त मूंखे उमेदु आहे त रुॻो मसूद मंगी हिन किताब ते उनजो कलम जेको आहे थकिजी न पवंदो पर अॻिते ईंदड़ वक़्त में हू जेके असांखे ॿिया किताब ॾींदो उहे पंहिंजे इलाइक़े जी पंहिंजे ख़िते जी तारीख़ उन जे हालतुनि जो उन में घणो ज़िक्र हूंदो बहरहाल
हीउ जेको किताबु आहे इहा हिकिड़े शख़्स जी डायरी बि आहे ऐं उन में खोड़ सारा वाक़िया हालतूं उन दौर जो कल्चर उथणु वेहणु ॿाहिरि मुल्कनि जा नज़ारा बि तव्हांखे मिलंदा मुख़्तसिरी सही पर हुन उन ते लिखियो आहे। ऐं जीअं मूं पहिरियों ई चयो त हिन में किताब में जेका बि ख़ामी अचे नज़र थी माण्हुनि खे पढ़ंदड़नि खे अचे थी या जिन ॿियनि दोस्तनि ॻाल्हायो उनजो ज़िम्मेवार मां बि मसूद मंगीअ खे नथो सम्झां। जेकॾहिं मूंखे उहो अॻनि ॾे आहे किताब त मां हिन मां इहे जेके ग़लतियूं सठियूं हुयूं उहे बि सुञाणे सघंदा। अच्छा ॿियो इहो त तव्हां जॾहिं घुमो था कंहिं मुल्क में नयूं नयूं शयूं ॾिसो था उनखे ओड़े सुहिणे अंदाज़ में लिखो वधीक यादगार बणायो। बहरहाल प्यारे मसूद मंगीअ खे हिन संदसि पहिरें किताब मुशाहिदो मंगी मसूद जो जी इशाअत ते ऐं असांजे ख़िते में हिकिड़े किताब जो मुसनिफ़ थियण ते दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद ॾियां थो। उहो असांजो प्यारो दोस्त आहे लिखणु पढ़ण जी दुनिया सां हुनजो तालुक़ु रहियो आहे ऐं मूंखे उमेदु आहे त हू इन जोत खे अॻिते जाॻाईंदो रहंदो ऐं इहा जेका हुन मशल खई आहे हथ में उनखे अॻिते वधाईंदो। मूंखे उमेदु आहे त उहो असांजे हिन इलाइक़े जो सुहिणो ऐं ख़ूबसूरत लेखक जो इज़ाफ़ो